GT अॻूणे वज़ीर आला अरबाब ग़ुलाम रहीम चयो आहे त नवाज़ शरीफ़ इस्टेब्लिशमेंट जी पैदावार आहे, हाणे बाग़ी थी वियो आहे, ॿाहिरि वेही आलमी गेम जो हिसो बणिजी वियो आहे। इमरान ख़ान पाण सुठो इंसान आहे, पर हुनखे मसइलनि जे हल जो तजुर्बो नाहे। हैदराबाद जे कासमाबाद वारे इलाइक़े में प्रेस कॉन्फ्रेंस कंदे अॻूणे वज़ीर आला अरबाब ग़ुलाम रहीम चयो त ज़ियाउल हक़ ऐं मोहम्मद ख़ान जूने जो मुस्लिम लीग ठाही हुई। नवाज़ शरीफ़ जॾहिं खां सियासत में पेर रखियो आहे, हू इस्टेब्लिशमेंट जी पैदावार आहे, हाणे बाग़ी थी वियो आहे। इहा कहाणी मार्शाला जे दौर खां शुरू थी। नवाज़ शरीफ़ जो ज़ियाउल हक़ सां बि जहिड़ो थियो, हू जहिड़ो हुजे हा त खे सबक़ सेखारे हा। हुन चयो त नवाज़ शरीफ़ कंहिंखे हलाए सघे थो, न ई कंहिंसां गॾु हली सघे थो। हुनजो हर आर्मी चीफ ऐं चीफ जस्टिस सां झेड़ो रहियो आहे। हर वक़्तु बीमारी जो बहानो बणाए ॿाहिरि वेही आलमी गेम जो हिसो बणिजी वियो आहे। अरबाब ग़ुलाम रहीम वधीक चयो त मुस्लिम लीग नून मियां भाइरनि न ठाही हुई, उन वक़्तु पंजाब में वॾा वॾा सियासी नाला नून लीग में शामिल थिया। ज़ियाउल हक़ जी शहादत ते माण्हुनि ॾुख जो इज़हार कयो। हुन चयो त बेनज़ीर भुट्टो जे क़त्ल में आलमी हथ मुलवस आहे। मुल्क अंदरि महांगाई करप्शन सबब जे करे आहे। PP ऐं नवाज़ लीग लिसानियत जे करे महदूद पार्टियूं बणिजी वियूं आहिनि। PP वारा जॾहिं करप्शन में पकड़िया वञनि था त पोइ मरसूं मरसूं सिंध न ॾेसूं जा नारा हणंदा आहिनि। अरबाब रहीम चयो त ही सभु मुल्क खे मुआशी कमज़ोर करण जूं साज़िशूं करे रहिया आहिनि। इमरान ख़ान ऐं जनरल कंवर जावेद बाजवा मुल्क जी ज़रूरत आहिनि। सब्जियूं महांगियूं थियूं आहिनि, इहो सूबाई मामिलो आहे, वफ़ाक़ जो नाहे। प्रेस कॉन्फ्रेंस में MPA रज़ाक रहमो, अॻूणो MPA जलाल शाह जामोद, ज़मान शाह ऐं ॿिया मौजूद हुआ।